बुख ऐं उञ में पाण खे अहसासु थींदो आहे, गुरबत जो अहसासु थींदो आहे। हिकिड़ो ग़रीब माण्हू बुख ते कीअं गुज़ारे थो, हिकिड़ो अमीर माण्हू जिन जूं अखियूं त आसमान ते हुजनि थियूं, हू अक़िले कुल बि सम्झे थो ऐं हू सम्झे थो जेका शइ मूं वटि मां चाहियां उहा थी सघे थी। छा सम्झो था त रमज़ान जे महीने में उन जे अंदरि अहसास जो नज़रियो, इंसानियत जो नज़रियो, ॿिनि सां हमदर्दीअ जो नज़रियो ऐं मदद ऐं मुफ़ाहिमत जी पॉलिसी बि पैदा थिए थी उन जे दिलि में। प्लीज़। तमामु बहितरीन अवां जो सुवाल आहे। ॾिसो, रमज़ानुल मुबारक जो हिकिड़ो नालो हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी रमज़ानुल मुबारक जा नाला ॿुधाया आहिनि, उन्हनि में हिकु नालो आहे रमज़ानुल मुबारक। मुबारक यानी मुबारक ख़ुशख़बरी, यानी जेकी चीज़ तव्हां रब खां घुरो रब अता फ़रमाए। ऐं ॿियो जेको नालो हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक जो ॿुधायो आहे, उहो हिकिड़ो नालो सब्र आहे, हिकिड़ो नालो हमदर्दी आहे। असां वटि मौजूदा मुआशिरे में इंसाननि मां ईअं चइजे इंसानियत ख़तम थी चुकी आहे। इस्लाम, क़ुरान, हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी, सहाबा किराम अलैहिमुर रिदवान, अहल बैत अतहार, इन्हनि जूं मुबारक ज़िंदगियूं असांजे लाइ मिसाल आहिनि। उन्हनि पंहिंजूं ज़िंदगियूं कीअं गुज़ारियूं ऐं उन्हनि असां उम्मत खे कहिड़ो दर्स ॾिनो, उहो असांजे लाइ रोशनी आहे, राह हिदायत आहे। रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में बार बार इरशाद फ़रमायो ॿियनि सां हमदर्दी जो। हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका में दर्स मिले थो ॿियनि सां हमदर्दी जो। असां वटि जेको मौजूदा मुआशिरो हले पियो, उहो मौजूदा मुआशिरो ईअं हले पियो, रंगो नसल जो फ़र्क़ु रखियो वियो आहे, ग़रीब अमीर जो फ़र्क़ु रखियो वियो आहे, जॾहिं त इस्लाम इन्हनि चीज़ुनि खे ख़तमु करे छॾियो। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। इस्लाम चयो आहे त भाउ मुस्लमान जो भाउ आहे। हाणे हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभ खां पहिरीं अव्हां ते जेको हक़ आहे उहो ग़रीब ऐं मसाकीन जो आहे। ऐं ग़रीब मसाकीन में बि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभ खां पहिरीं अव्हां ते जेको हक़ आहे उहो अव्हां जे अज़ीज़ क़रीब रिश्तेदारनि जो आहे ऐं पाड़े वारनि जो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्हां जा पाड़े वारा 40 घर हिन तरफ़ सॼे तरफ़, 40 घर खॿे तरफ़, 40 घर पुठे तरफ़, 40 घर अॻे तरफ़, इहो अव्हां जो पाड़ो आहे। जॾहिं अव्हां पंहिंजे घर में का सुठी शइ पचायो था त उन्हनि ताईं बि पहुचायो। अगरि अव्हां जे घर में का भली चीज़ आहे ऐं अव्हां ॾिसो था मुंहिंजो पाड़ेसिरी इन चीज़ खां महरूम आहे त अव्हां उन ताईं बि पहुचायो। जे उन जे दिलि जे में इहो ख़्यालु न अचे त यार मुंहिंजो पाड़ेसिरी भलो ताम खाए थो ऐं मां ग़रीब मिसकीन आहियां ऐं मूं वटि उन एसि ताईं बि मना आहे, बिल्कुलु त असां वटि हमदर्दी ख़तम थींदी वञे पई। तो असां जो मुआशिरो ख़बर न आहे, ऐं इहे सभु चीज़ूं तॾहिं थियनि थियूं जॾहिं असां क़ुरान खां ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। बिल्कुलु ठीकु। क़ादी साहिब, अव्हां जी ॻाल्हि मां हिकिड़ो ख़्यालु अचे थो, मूंखे हिकिड़ो सुवालु यादि अचे थो त असां ॾिसंदा आहियूं, असांजी रिवायत आहे त रमज़ान शरीफ़ जे महीने में असांजा कुल मुस्लमान चाहींदा आहिनि त भरवारी मस्जिद में असां मानी ॾियूं, अफ़्तार करायूं। छा इहा सुन्नत आहे? इन जो केतिरो सवाबु आहे, केतिरो अफ़ज़ल अमल आहे, छा चओ? ॾिसो, पहिरीं जेको आहे इफ़्तार कराइणु हिकु बहितरीन अमल आहे। नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं कोई कंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलराए थो, रोज़ो इफ़्तार कराए थो, पोइ तोणी जो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो पाणीअ जे ढुक सां या ख़ारक जे अध सां कंहिंखे रोज़ेदार खे इफ़्तार कराए थो त रब तबारक व तआला उन रोज़े इफ़्तार कराइण वारे खे बि ओतिरो ई सवाबु ॾिए थो जेतिरो सवाबु रोज़े रखण वारे खे ॾिने। पोइ हाणे हू 100 माण्हू खे रोज़ो इफ़्तार कराए, 1000 माण्हू खे इफ़्तार कराए, हलाल कमाई मां, हलाल रोज़गार मां, हलाल पैसनि मां उन्हनि खे रोज़ो इफ़्तार कराए थो, उनखे ओतिरो ई सवाबु ॾिनो वञे थो जेतिरो रोज़ेदारनि खे आहे। इहो हिकु सवाबु ऐं अजुर जो कमु आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेका मस्जिद में ताम मोकिलियो वञे थो,
मस्जिद में ताम मोकिलणु मुसाफ़िर जे लाइ आहे। कंहिंजो घर नज़दीक कोन्हे को हू सफ़र ते आहे, पैदल निकितल आहे या सुवारियुनि ते आहे ऐं पंहिंजो हू पंहिंजे घर ताईं नथो पहुची सघे ऐं उनखे ज़रूरत आहे रोज़ो इफ़्तार करण जी, त हू मस्जिद में रोज़ो इफ़्तार यानी असल सबबु इहो आहे। पर हाणे जीअं पाण वटि रीतूं रस्मूं आहिनि ऐं पाण वटि हर मसाजिद में ताम मोकिलिया वञनि था, इहो सुठो अमल आहे।